साहब ही लिफाफो रिश्वत न पर नज़रानो समझो बस इहो टेंडर ते साइन थियणु खपे। ॿुधो मिस्टर, मां उन्हनि ऑफिसरनि मां न आहियां जेको चंद ॾोकड़नि एवज़ पंहिंजे ईमान जो सौदो करे। मूं पंहिंजे कैरियर में कॾहिं रिश्वत न आहे वरिती। सर अमीर त नवां इन सीट ते आया आहियो पर तव्हां खां पहिरियां काफ़ी ऑफिसर आया जिन सां असांजो ही कारोबार हलंदो रहंदो हो। मां हिन लिफ़ाफ़े खे ॾिसी तव्हांजे टेंडर ते साइन त कया, पर उन आवाम जो छा थींदो जिन इलेक्शन में वोट ॾिना? सर अवाम त वोट ॾिना नुमाइंदनि खे, असीं ठेकेदार तव्हीं ऑफिसर, असांजो छा आवाम सां? साहब रखो इहा शइ, अञा त पंहिंजो कमु अॻिते हलणो। मां चंद ॾोकड़नि एवज़ पंहिंजो ईमान ख़राब कोन कंदुसि। न मां रिश्वत कॾहिं बि न वठंदुसि। ठीकु आहे सर, ठीकु आहे। आउं अव्हांखे हिकु तजवीज़ थो ॾियां। तव्हांजी जेब में 10 जो नोट त हूंदो, उहो मूंखे ॾियो। ठीकु आहे सर, हिन 10 जे नोट जे बदिले में आउं अव्हांखे ही कार जी चाबी थो ॾियां ऐं ही रिश्वत न पर तिजारत थी वई, तिजारत। त पोइ मूंखे 2 गाॾियूं ॿियूं बि खपनि। हाँ